नालेवारन शायरन हाफिज मोहम्मद निजामानी आसी ज़मीनी समेत बेन बेहतरीन इनकलाबी शायरी बुधाए सिंध धरती से मोहब्बत वफादारी जा दर्स दिना। जिनी काल शैतान दी शाल ओठे कुठा कई वा इंसान अदल खाबाग में अञा भी उन्हनि खे ॾियो जाबरो था जीअण लाइ मुखा कसे जाए जग में ए वाली आज़म ऐं तेसी बि विढ़ंदसि रहियो खून जे सिया मुंहिंजी त रग में उन वेड़ ऐं वेल लाइ त फादुल ऐं होशू हीअं में हुरन पिया बिटाई जा भाती हिते बुख मारे हे भोतार खूनी बिहारी घुरन पिया मुंहिंजे चंगे दी चिमचा चिड़ाए असांखे ॿुधायो अमी कहिड़ी चोटी ते चढ़ंदा अवां का सभई वेर सारे पे वठना पाए वेस फादुल जो वेरी चा वरंदा लुटेरन के हाने कढी लोद मां छॾना मासूम कंहिंजा पोए ॿार मरंदा अञा 40 सालन खां आऊं चबाड़िल ओ वरी मूंखे खाइण लाइ ॿिया नंद चुरन पिया बेटाई जा भाती हिते बुख मारे हे भोतार खूनी बिहारी घुरन पिया ही मुंहिंजे नसुल जी बका जी भेणी हिननि जी नुमाइश लाइ बीजा निहारियो हे पाणे जा पापी असां खां परे थिन वञी का बि किबले खे वेझा विहारियो अॻे बि कल में भाई खया हम कुल्हे ते तिनी बि रत मुंहिंजो घणो अजा हारियो उन ई ॾोह जा अॼु अमल हिन अङण ते अड़े तुराड़े में कहिड़े तरफ़ ॾिस तुरन पिया बिटाई जा भाती हिते बुख मारे हे भोतार खूनी बिहारी घुरन पिया ॿुधी छॾंदा हाणे उन्हनि खे ॾिबी बंदि जेके सिंध जा मर्द मोदी सुरन पिया अफ़सोस सां चइजे थो।